जय पाकिस्तान, प्यारो पाकिस्तान। आणि ये कधी लिहिलं वाक्य वाक्य म्हणजे गाड़ी उधर दिल तक रात रखा दो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिठो हीअ असां गाॾियूं हिन मां उतारियूं ऐं शिकार करण जो केतिरो पुराणो ऐं केतिरो तजुर्बो हूंदो आहे। असीं उहो गाॾियूं उकाईंदा आहिनि कि केतिरो शिकार करण वारा केतिरी महिनत कंदा आहिनि हिन गाॾियुनि ते, हिन ते उकाइण में। ॼणा हूंदा या अकेलो हूंदो आहे, उहो हुन छा थींदो हूंदो।